सुभान अल्लाह। दरूद शरीफ बड़ी मोहब्बत बड़े प्यार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी ताहिरुल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लाइक़ जंजो शान बेमिसल बेमिसाल जै शान में को शरीक नाहे। उन्हीं जो मुल्क उन्हीं जी मखलूक वही मालिक वही खालिक वही माबूदा वही महबूदा। जै अल्लाह पांजी कुदरत सां सारी कायनात के तसरा ता अर्श मुअल्ला ताईं कुन जे अमर पैदा फरमायो। बेशुमार जंजो को शुमार आहे ही नहीं। बेशुमार सलातो सलाम दरूद भी तो सलाम भी। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी लजपाल नबी गैबदान नबी जी रात जै प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ जो एहसान अल्लाह ताला खास मोमिनन जे मथा फरमायो। इन एहसान में छा मिलियो? ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमजान मिलियो, रहमान। ये ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ अल्लाह ताला कायनात के पैदा न करे। आलमुल गैब फला युज़हिर अला गैबिही अहदा।
माई आलमुल गैब इल्म गैब जो मां अल्लाह कहीं हिक जे मथा नथो ज़ाहिर कयो मगर इल्ला मन इर्तदा मिन रसूल जंहिं रसूल खां राज़ी रहा उन्हें खे इल्म गैब जो अता कया। हर मुसलमान जो इहो ही अक़ीदो आहे त अल्लाह ताला असांजे प्यारे नबी खां राज़ी आहे। जे राज़ी आहे इल्म गैब जो आहे। हजूर जो क़याम मक्कतल मुकर्रम में मदीने जो ख़बरां ॿुधाए थो। सरकार जो क़याम मदीने तैयबा में मक्कतल मुकर्रम जो ख़बरां ॿुधाए थो। साईं करीम घुमे थो ज़मीन ते अर्श मौला जो ख़बरां ॿुधाए थो। अल्लाह ताला पंहिंजे कर्म सां पंहिंजी अता सां सारी कायनात के नबी अलैहिस्सलाम जे करीब करे छॾियो आहे। अल्लाह कादिर आहे वहो अला कुल शैइन क़दीर हर शइ ते मां कादिर आहियां। जंग मूता वारो मसइलो जेको हली रहियो हुयो तव्हां ॼाणो आजिज़ पेश कयो पाण ईअं फरमायूं त उन महाज़ जी ज़मीन जिते जंग हली रही आहे उन्हें के अल्लाह पाक मुझे तमाम वेझो कयो आहे। जीअं अखियुनि जे आॾो का शइ नज़दीक हुजे। हज़ूर साईं जन वेठा आहिनि मदीने तैयबा में पंहिंजी मस्जिद नबवी में सहाबा कराम गॾु आहिनि। उते वेठे वेठे जंग जी ख़बरां ॿुधाइनि था। हीअ अल्लाह जो नबी जे मथां करम आहे। अल्लाह पाक असांजे नबी खां राज़ी आहे। जेकॾहिं इल्म गैब जो इनकार करणो पवंदो त ईअं बि चओ त ख़ुदा नबी खां नाराज़ आहे। ये राज़ी आहे इल्ला मन इर्तदा रसूल जंहिं रसूल खां राज़ी रहा उन खे इल्म गैब जो अता कया। ही सरज़मीन जंहिं जाइ ते ख़ुदा असांखे हाज़िरी नसीब कई आहे इहा भी सरकार मदीना खां अल्लाह जी अता में इहा ज़मीन भी परे नाहे। अॼु मुंहिंजे साईं जो क़याम गुंबद ख़ैरा में आहे। हिन ज़मीन खे भी ॾिसी रहियो आहे। अव्हां जा आवाज़ भी नबी साईं अल्लाह जे कर्म सां अता सां ॿुधी रहियो आहे ऐं अव्हां खे सुञाणे भी रहियो आहे। बाण फरमाता अस्माउ सलाते अहले मोहब्बती व आरिफुहुम जिन जी दिल में असांजी मोहब्बत आहे जिन जो वास्तो असां सां सचो आहे कहिड़े बि आहिनि काथे बि आहिनि दरूद पढ़णु उन्हनि जो कमु त ॿुधणु मां नबीअ जो कमु आहे। व आरिफुहुम उन्हनि खे सुञाणनि सां ही नालो आहे ही निशान आहे ही कद आहे ही उथण आहे ही वेहण आहे ही इल्म आहे। ही अल्लाह जो करम आहे नबी अलैहिस्सलाम जे मथां। ही अल्लाह जी अता है। इन लाइ पाण हिकु जाइ ते वेठे वेठे फरमाए त वल्लाह मौती व अना कासिम अल्लाह जी मुंहिंजे मथां अता है व अना कासिम मां उन अता के वर्णींदड़ आहियां ॾींदड़ आहियां तक़सीम कंदड़ आहियां। अल्लाह जो करम नबी जे मथां बरसी रहियो आहे उन कर्म खे मुंहिंजो दिलबर पंहिंजी उम्मत में तक़सीम करे रहियो आहे। तव्हां तसला कयो जा ज़बान नबी अलैहिस्सलाम जी आहे उन में सच्ची सच्चा हक़ ई हक़ आहे। छो त मुंहिंजो नबी वमा यंतिकु अनिल हवा पंहिंजे इरादे पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे मगर वही जेको मोकिलियो यानी हज़ूर जो हर कलाम ख़ुदा जो कलाम आहे। ख़ुदा जो हुकुम थींदो आहे वही नाज़िल थींदो आहे उहो ई गुफ़्तगू नबी अलैहिस्सलाम जो आहे यानी हर कलाम मुस्तफ़ा जो ख़ुदाई कलाम फरमाता वल्लाह मौती अना कासिम व अना कासिम मुझे मथा खुदा जी अता है।
अता बरसी रही आहे उन खे रखी मन छया सो मां तक़सीम कयां। दोस्तो हिन जहिड़ी महफ़िल जे महफ़िल में ज़िक्र खुदा ज़िक्र मुस्तफ़ा हिन खां मथे छा रब जो करम ही करम आहे। अॼु तव्हां तसल्ला कयो पक ॼाणो सरकार मदीना तक़सीम करे रहियो आहे वंडे रहियो आहे तव्हांखे इहो वंड नबी जे हथारो मिली रही। इहा दुआ घोड़ो छो त हिन वक़्त जी हालात खां अवां बख़ूबी वाक़िफ़ आहे। ही उहो दौर आहे जो हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। न मुस्लमाननि में अक्सर करे अक़ीदो सही आहे न अमल सही आहे। या दुआ घुरो या अल्लाह असांजी निस्बत असांजो वास्तो असांजो तवसल असांजो प्यार असांजी मोहब्बत पंहिंजे नबी सां आख़िरी दम ते क़ाइम या सहाबा कराम खे सिक हूंदी। एक सरकार जो सहाबी सैयदना सुबहान रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफा जी इश्क में गर्क हो पल साईं को परे न थींदो। हर वक्त दीद सरकार मदीना पाक चले पे वक्त गुजरियो एक वक्त हिन असहाब खे एॾो त ख़्याल अचे बीठो त सोमान नबी जे मोहब्बत तोखे जन्नत मिलंदी पर सरकार जो त मक़ाम आला ऐं बाला आहे। हिकु झट तूं नबी खां परे थी न सघे थो पियो। हज़ूर साईं दी कीअं पहुचंदे रोईंदो रहियो इन गणतीअ में परेशान में शक्ल जो रंग फिरियो ज़र्दो रत छॾाए हज़ूर जी ख़िदमत में आयो पान सरकार फरमाए सुभान तुम छो थो कमज़ोर ॾेखारे छो परेशान मुंहिंजा सयां जी मोहब्बत अवां सां प्यार तव्हांजो मक़ाम हर पैगंबर खां आला ऐं बाला हूंदो। मां गुनाहगार खे तव्हांजे मोहब्बत जन्नत मिलंदी पर जन्नत उहा कहिड़े कम जी आहे मां तव्हांजे दीदार जो तालिब उते मां पाण खे परे न कजो बस इहा ई गलती आहे इहो ई दिलि में ख़्याल आहे यकदम वही न ومن يطع الله ورسوله فاولئك مع الذين انعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن اولئك जिन अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कई आख़िरत जे ॾिहाड़े उन्हनि जो साथ उन्हनि जी संगत उन्हनि जी सोबत कैसा हूंदी मिन नबीन अंबिया अलैहिस्सलाम सां अज़ आदम ता मदीने जे साईं हर पैगंबर जो चेहरो साम्हूं हूंदो कॾहिं केॾे निहारींदा कॾहिं केॾे निहारींदा पर हक़ीक़त में सही निहारो मदीने पाक जे فاولئک مع الذین انعم اللہ जिन मथां खुदा जा इनाम आहिनि जिन मथां खुदा जो फज़ल आहे इन्हनि जी संगत इन्हनि जी सोबत इन्हनि सां हूंदी अंबिया अलैहिस्सलाम उम्मत जा सिद्दीक़ उम्मत जा शहीद व सालिहीन सुलह बाला हुननि जो हथ हूंदो इन्हनि पाकनि जी पाबंदी त मोहब्बत ना चीज़ खे बि चीज़ करे दिया हिते बि मोहब्बत कम ॾींदी त क़यामत जे ॾियारे में कम ॾींदी हिते बि तुंहिंजी सिक साईं सां सची आहे त क़यामत जे ॾियारे असां बदकारनि बेकारनि जो किनरो हथ हूंदो सरकार जी पाक दामन चओ आमीन सभई चओ आमीन साहबनि जी इहा तमन्ना हूंदी या रसूल अल्लाह न दुनिया जी तलबा न दौलत जी तलबा न सोन जी तलबा न कहे
बे घणे पासे ख्याल आ मुंहिंजा साईं ख्याल इहो आहे जी हिन तोसां गॾु वेठा हूं अवां जो पाक चेहरो अखियुनि जे साम्हूं आ तकींदा रहूं था ज़ारत कंदा रहूं था अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़ींदा रहूं था दिलि पंहिंजी खे ठारींदा रहूं था त क़यामत ॾियारे तोखां परे न यो सहाबा कराम जो अकीदो रुगो सहाबा कराम ना ताबईन तबो ताबईन हजरात मुतक़द्दमीन जेके आलिम बा अहले दिल आहिनि इन सभिनी जो अकीदो आहे इहा ई दुआ त मुंहिंजा मौला जेका इन दुनिया में तो असांखे नबी जी मोहब्बत अता कई आहे त क़यामत में दिल पर रखो चओ आमीन आमीन हर नेक दुआ में चो आमीन या अल्लाह मुझी दुआ कबूल फरमा मुखे महरूम न कर मुखे मकबूल कर मकबूल कर तुझो कम चवण तुझो कम अर्ज कर तुझो कम कर्म जी बारिश तुझे मथा वसान मुझे अल्लाह यह महफिल का मामूली ना है यह महफिल ईमानी महफिल अज तुझे सीने में दौलत ईमान जी पहुंची रही है तुझो सीनो अल्लाह पाक पांजी कुदरत सां ईमान जी दौलत सां माला माल कयो आहे ये महफिल ईमानी आहे नूरानी रूहानी कुरानी महफिल आहे सच करे पुछ जेको अकीदो रखी ईंदो त खाली न एक शैतान खाली वेंदो ॿिया जेके शैतान जे कॾ लॻा खुदा जी ज़ात पाक अहिड़े बुराई खां हर मोमिन खे अमन में रख हिन आयत तव्हांजे साम्हूं हिकु आयत कई तिलावत कई आहे इन आयत में अवल खां वठी आख़िर ताईं प्यारे करीम जी शान इज्जत अज़मत छो त महबूब साईं जन आली नस्ब अरबी कुरैशी हाशमी हर नस्ब खां पाक नस्ब मुझे प्यारे नबी जो आहे इन्हीं नस्ब जे लाइ अल्लाह पाक कलाम करीम में हुक्म फरमायो नबी हुक्म फरमायो जने सरकार मक्कतुल मुकर्रमा का हजरत फरमाए मदीना शरीफ तशरीफ थिया है थोड़े वक्त खां बाद जोक दर जोक मानू ईंदा रहा दीदार कंदे कलमो तैयब पढ़ी इस्लाम अनुसारन खे ख्याल थियो त साण त साईं कुछ शइ न खणी आयो आहे हे एतिरा माण्हू क्यों थो खाराए हे एतिरा माण्हू क्यों थो खाराए पियो ख्याल क्यों त असां बि हस्बे ताक़त जो थी सघे त हुजूर जी बारगाह में पेश सुबह जो चङा मोतमार गॾु थी करे जो कुछ हो खड़ी सरकार की खिदमत में पता दुनिया दौलत मिल्कत चांदी जो कुछ हो या रसूल अल्लाह फिदा का अम्मी अबू अमर तहां तो कुर्बान ये असा जो कई नजर आन तमाम थोड़ो घट नजर कबूल हजूर साईं जन हिनन जो अर्ज बुधी न हाओ कई न एकदम वही ना दोस्तों कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अलमवद्दत फिल कुर्बा ए मजा नबी फरमाइन चवेन त तहां जे अजूर जो मा तालिब ना अजर जी घुर ना है मुझो अजूर इहो आहे त मुझे करीबन सां प्यार मुझी कराबत दी मोहब्बत रखो इन्हीं कराबत लाए मुख्तलिफ कौल है कवि कौल इहो आहे त आले अली आले बतूल
आले हसन, आले हुसैन, आले अकील, आले जाफर, आले अब्बास। वरी उन्हनि जी आल, वरी उन्हनि जी आल, तव्हां जो आल में आल थींदी आई। अॼु बि दुनिया में काफ़ी शख़्सियत मौजूद आहिनि, नबी जी आल मौजूद आहे, क़यामत में मौजूद रहंदा। इन्हनि लाइ हुकुम थियो इल्लल मवद्दत क़ुर्बा, मुंहिंजो अजूरो इहो आहे, मुंहिंजी घुर इहा आहे त मुंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि तो नबी जी कराबत में, नबी जी कराबत में सभिनी खां करीब वेझो करीब हैदर करार। हैदर करार जो वालिद सरकार जो वालिद पाण में भार, नबी अलैहिस्सलाम ऐं हैदर करार पाण में सौट, पाण में सौट आहिनि। हसन बि उन्हनि जो फर्ज़ आहे, हुसैन बि उन्हनि जो फर्ज़ आहे। बतूल अज़वाज मुतहरात पाक बीबी आहे, सैयदा तय्यबा ताहिरा आलमा फाज़िला अम्मा फातिमा रज़ियल्लाहु ताला। इन्हनि लाइ हुकुम थियो इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, मुंहिंजे नबी से अजर घुरियो पंहिंजी तबलीग जो, जेके ॾुख नबी खे पहुचायो, जेके तकलीफ़ा ॾिनो, सुभान अल्लाह। मुंहिंजो ॿियो अजर न आहे, मुंहिंजो अजर जी इहा घुर आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार। इहे वॾे में वॾो कौल आहे त नबी जा वधीक क़रीब हैदर करार, सैयदा फातिमा, इमाम हसन, इमाम हुसैन, सैयदना अकील, सैयदना जाफर, सैयदना अब्बास। इन्हनि जी आल, वरी उन्हनि जी आल, वरी उन्हनि जी आल, त हलंदे आया। अॼु बि उन्हनि जी आल मौजूद आहे, क़यामत मौजूद रहंदी। त नबी जी आल सां मोहबत रखणो वाजिब आहे, जेको रखंदो मोमिन, न रखंदो उहो मुनाफ़िक़। आयो बाज़ उहे सखी आहिनि जो ॿिनि खे घुराए सखावत ॾींदा आहिनि, ॿिया वरी सखी पाण पंधु करे वेंदा आहिनि त मुंहिंजो साईं जा कुम अची पंहिंजे ग़ुलामनि खे बख़्शे, अची दर ते दुआ घुरे, अची सुभान अल्लाह हथड़ा मथे खणी मुंहिंजा मौला, मुंहिंजे हिन उम्मत जी पारत थी, हिन उम्मत जी पारत सिज रहे तो चौथे आसमान ते, उन्हीं जी रोशनी सारी कायनात में पहुंचे थी पई। ये सिज जी रोशनियां जो रहे चौथे आसमान त पतो पयो अल्लाह जी अता सां मुंहिंजो नबी कायनात में हाज़िर आहे त नाज़िर, अल्लाह जी अता सां हाज़िर आहे त नाज़िर। अज़ीज़ अलैहिमा तुम अवां जो हर दुख तकलीफ़ में पवण मुंहिंजे नबीअ ते ॾुखियो आहे। ॾुखो तॾहिं लॻंदो तॾहिं ख़बर पवंदी, ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं अखियुनि सां ॿुधंदो, ॾिसंदो, जॾहिं कननि सां ॿुधंदो। अल्लाह जी अता सां अल्लाह मोती, अल्लाह जी मदद अता थी रही आहे। उन अता सां मुंहिंजो महबूब कायनात खे ॾिसे बि थो, कायनात जा आवाज़ रब जे कन सां ॿुधे। अज भी तू तुझो वेहणो एक मैदान ते आ, कमर जो शहर आ। याद रख रसूलुल्लाह जो क़याम गुंबद खैरा में आ, तू हिज दर्द वाली दाहू करे सलातो सलाम सिक सा मोकले तो ते मुझे दिल में सलाम बुझी तो ला दुआ है कोई राबी तेरे साईं करी मुझानी पर्दे में आया, कब्र मुबारक आयो, मथे घारो कब्र जी मिट्टी खणी मथे केरे मुंह खलाए थो या रसूलुल्लाह जो कुरान तहां ते नाज़िल थियो असां ॿुधो
उन्हीं अल्फाज़न के बुद्धि मां तहांजी कब्र ते आयो हां। अल्लाह ताला फरमातो वलो अन्नहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जाऊका, जे करे पांजे मथा जुल्म करे वे हो जाऊका तो नबी दे अचन तुझी बारगाह में हाजिर थने मुजा नबी मां सिर ते सवा बार गुनाह जा खणी आयो हां। तो मां हाजिर छवा कुरान के पढ़ी तडे आयो हां। मुजा साईं करम थे कब्र में आवाज आयो तुझा अल्लाह गुनाह बख्शे। असांजे लाइ शफा जो दर्रा मोमिन अल्लाह के अर्ज कर या अल्लाह अगे नमार मदीनो देखो, अगे नमार मदीनो देखार सब हथ खड़े जो आमीन आमीन बजाए सैयदुल मुरसलीन। अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम, असां पंहिंजे लाइ हरीस आहियूं, औलाद लाइ हरीस आहियूं, पर मुंहिंजो नबी उम्मत लाइ हरीस। जेको हिर्स नबी अलैहिस्सलाम खे असांजी चङाई लाइ आहे अहिड़ो असांजे अॿे खे ये हिर्स सचो आहे त मदीने वारे साईं खे आहे त जेका तमन्ना नबी अलैहिस्सलाम जी ज़ात पाक वटि असांजे लाइ आहे उन्ही खे पूरो कर नबी जो नबी तुंहिंजो। अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। मेरे सिफ़तुन में मेरे वस्फ़ुन में अल्लाह पाक पंहिंजे नबी खे शामिल कयो। ये सिफ़त अल्लाह जी या वसफ़ अल्लाह दिया इन सिफ़त में अल्लाह पाक नबी खे खड़ी बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम। मोमिन अल्लाह नबी शफ़क़त कंदड़ा, मोमिन अल्लाह नबी मेहरबान। असांजो नबी असां लाइ शफ़ीक़ आहे, असां लाइ मेहरबान आहे। दोस्तो इन मेहरबान जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं मौत जा माण्हू ईंदा। इन मेहरबान जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं कांधी कब्र में पूरे मोटंदा। इन मेहरबान जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो। मुनाफ़िक़नि लाइ काफ़िरनि लाइ 50,000 साल जो हिकु ॾियारो थींदो, पर 4 रकात नमाज़ जेका तूं पढ़े थो इहा तो लाइ वधीक हूंदी, अञा बि तो लाइ ॾियारो घटि। या नबी जी शफ़क़त, या नबी जो प्यार, सरकार जी दुआ है। जॾहिं ते इरादो नबी जो नथो ख़ुदा मोटाए त दुआ बि ख़ुदा न मोटाईंदो। तव्हांखे मुबारक आहे। असांजो नबी मोमिन अल्लाह शफ़ीक़ बि आहे, मेहरबान बि आहे, महिरबानी कंदड़ आहे, दुआ घुरंदड़ आहे, गुनाह बख़्शी। इहा निस्बत वास्तव सच्चो रखो, ॿिया दर छॾियो, कुझु बि न आहे दुनिया में। ठगी आहे, मकर आहे, यादि रखो। इन मुल्ह जो तोखे हेॾां जो हैरायो, पर इन्हनि जी नज़र नोट में आहे ऐं आश नज़र नबी जी घोट में आहे। नबी जे फ़ाइदे में नज़र आहे त कॾहिं करम उमेद जे हिन हयाती में अॼु तौबा करे गुनाहनि खां पाण खे अॻिते बचाई ऐं रातियुनि जो उथी क़याम करे रोई रोई मिठे रब खे राज़ी कई। पक ॼाण मां तोखे लिखी ॾियां ज़ारत न थिए त मूंखे घर में हुते कहिड़ी कमी आहे, कहिड़ी कहानी काने का इरादो कान मुझे दिल पर जो कम त कबूल कर मुझे अल्लाह। उन्हीं नबी जा उम्मती आहियूं जंहिंजो ख़ुदा वंदे ताला इरादो बि न मोटाए त ये दुआ कीअं मोटाए। वलो अन्नहुम ज़लमू अनफुसहुम जाऊका, तेरे तुझी बारगाह में अचन तोड़े अचन ये हाज़िरी उनके नसीब थे। वो छाकन अस्तगफिरुल्लाह, अल्लाह को माफ़ी घुरन, उन्हीं खां पोइ वस्तगफिरुल्लाह रसूल मुझ नबी शफ़ा जो दुआ।
इएं न है त मूंखे उहा ताक़त कान्हे जो पहुची सघां मदीनो परे आ पर न दिल उते जोड़ त कम तुंहिंजो जोड़ो अल्लाह जे अॼु अल्लाह जो वॾो करम आहे तस्वीर जमायत अल्लाह ही सब मालिक जी मेहरबानी आहे जे मौला करीम तोखे ख्याल विझी दुनिया जे मसइलनि खां परे करे हेॾे पहुचायो आहे सब मालिक जी मेहरबानी आहे जे मालिक आंदो आहे त वरी मेहरबानी बि कंदो न अरे कीअं ख़ुदा मोटाईंदो आयो छो जे दुनिया न आहे दौलत न आहे माल न आहे मिल्कत न आहे सोन न आहे न चांदी न आहे त ज़िक्र ख़ुदा ज़िक्र अल्लाह सवा टे थिया बाक़ी 15 मिनट अज़ान में हन दुआ घुरो अल्लाह ताला असांजी बाक़ी ज़िंदगी पंहिंजी रज़ा में शामिल करे रब करीम हर मोमिन खे गुनाह खां बचाए असांजो दिलियूं इश्क सां निस्बत सां आबाद रहनि असांजे दिल में इश्क जो ठप्पो लॻे शैतान खे ताक़त आहे सिक सां सजण तुंहिंजो कम सिक सां दरूद पढ़ण तुंहिंजो कम त जी कर्म ते नबीअ जो कम आहे अस्माउ सलात अहले मोहब्बती मोहब्बत वारन जो दरूद नबी करीम ॿुधे थो ॿुधण खां बाद हथरा मथे खणी दुआऊं घुरे थो अॼु हिन मैदान में ज़िक्र ख़ुदा ज़िक्र मुस्तफ़ा रब साईं पंहिंजी कुदरत सां तुंहिंजे असांजे आवाज़नि खे गुंबद जे खिज़रा में पहुचाए छॾियो करीमन जा हथ मथे हथ मुंहिंजा मौला अल्लाह उम्मती मुंहिंजी हिन उम्मत जी मदद तमाम दिल खुश थी आहे वॾे करार सां वेठा हो वॾे शौक़ सां वेठा हो वॾे प्यार सां वेठा हो वॾी निस्बत सां वेठा हो करम बि इन्हनि जे मथां थींदो हिकिड़ा अचनि था मूं हेठि वेही उथां अदा मज़ो न आयो अरे हिते तौहीद न है जो चाहे तारीख लिख बंद में चाहे बुझो ज़ोर खफी ज़िक्र हथकार में दिल परवरदिगार में हथकार में दिल यार में जंहिं भी हालत में हुजे तसव्वुर ख्याल अल्लाह 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 हो तो फरमान था हर शइ जे लाइ कलैया कल्बन जी कलैया अल्लाह अल्लाह दुआ घुरो अल्लाह पाक असांखे पंहिंजे कर्म खां महरूम न फरमाए असांजी हाज़िरी ख़ुदा क़बूल फरमाए अॼु असांजे आवाज़ मिठो मालिक मदीने तैयब में पहुचाए आवाज़ पहुचंदा वेंदा दिलबर हथ खणंदो वेंदो नबी जी दुआ कुरान में साबित आहे जॾहिं गुनाहगार माण्हू मथे ते गुनाह जा ॿार खणी रोज़े पाक में पहुचे थो उते अल्लाह खां माफ़ी घुरे थो मुंहिंजो दिलबर हथरा मथे खणी दुआ केॾो न हरीस आहे केॾी न मोहब्बत मुंहिंजे दिलबर खे असां सां आहे तुंहिंजे मथां बि हक़ आहे बातिल दर छॾे हक़ जे दर ते अचण तुंहिंजो कम त करम मुंहिंजे अल्लाह दुआ घुरो हथरा मथे खणी अखियूं पंहिंजे बूटे गुंबद जे खिज़रा खे तस्वीर में रखी दिल सां दुआ घुरो उमेद आहे को अॼु ख़ाली न मां तव्हांजो खादम ख़ुदा मुंहिंजी ख़िदमत क़बूल करे तकलीफ़ जी हालत करण जहिड़ो न आहियां मौक़े जो कर्म तव्हांजे अचण जी बरकत आहे तव्हांजे वहम जी बरकत आहे तव्हांजे नेक इरादे जी बरकत आहे जेका मूंखे बि पंहिंजे कर्म में ख़ुदा ربنا وتقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم
मौलाए कायनात ए कायनात जा मालिक मालिक माबूद मकसूद सूद का शान जे इकराई जे तारे नबी करीम अलैहि सलातो सलाम जे महाबे असां जा हथ कबूल फरमा दुआओं कबूल फरमा असां जे हाल जे करम फरमा अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल अल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहज़िबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। दोस्तों असां तव्हांजो प्यारो दोस्त हाजी वज़ीर अली मेहर जे वेठल अॼु मोकिलण आयो आहे आतवार ते ॼाणे वञी खिलाई ॾिया सभिनि जी इल्तिजा त हाजी साहब तेरे करीमनि जे बारगाह में पहुचे सभिनि लाइ दुआ करो असांजे मुल्क लाइ दुआ घुरिजे आलम इस्लाम लाइ दुआ घुरिजे असां उन्हनि जी दुआ में फ़र्क़ु आहे और रसूलुल्लाह जे क़दमनि को बि दुआ घुरनि था असां एतिरे पन ते परे करे दुआ करूं त पर मुंहिंजो दिलबर ख़ुदा जी अता था तो असांखे ॾिसी या अल्लाह अता क़बूल फरमा बेकार हूं गुनहगार हूं अल्लाह मग़फ़िर वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम। अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक अल्लाहुम्मा आतिक रिकाबना व रिकाब आबाइना व उम्महातिना व इख़वानिना व औलादिना मिनन नार व औलादिना मिनन नार या ज़ल जूद वल करम या ज़ल जूद वल करम आमीन बिजाहि सय्यिदिल मुरसलीन रहमतल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह।